फिरिया सिटी वेझो ॻोठ प्यारो मरी में बासर कामोरे पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़े जी कोशिश, मुतासिर ॻोठाणनि जो प्रेस क्लब अॻियां एहतिजाज। भिरिया सिटी खां सिराज मीर सहतो जी उमाणियल ख़बर मूजिब ॻोठ प्यारो मरी वासिन अली गोहर मरी, हुसैन अली मरी, अली हैदर मरी ऐं ॿिनि ॻोठ जे बासर कामोरे ख़िलाफ़ प्रेस क्लब भिरिया सिटी ते पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त देह डेंगाण में संदन 15 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते ॻोठ जो बासर कामोरो सेक्शन ऑफिसर अलहवरायो मरी ऐं संदसि साथी अली दोस्त मरी, हमीद मरी, प्यारो मरी, शरीफ मरी, मुहकिम मरी ऐं ॿिया कब्ज़ो करण चाहिनि था। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त बासर कामोरो अलहवरायो मरी ऐं संदसि साथी ज़मीन ते वञण खां रोकींदे खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं जे करे हू पंहिंजे ज़मीन ते पोखियल लखें रुपयनि जो फ़सुल ॾिसण बि नथा वञी सघनि। हुननि चीफ सेक्रेटरी सिंध रेवेन्यू बोर्ड हैदराबाद, नेब चेयरमैन ऐं SSP नौशरो फेरोज़ समेत ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त ज़मीन ते मुबैना कब्ज़े जी कोशिश कंदड़ बासर कामोरे ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।